अवां खे ठटे मारींदासीं। ठटे ऐं भरपासे में तारीख़ी माॻ लाइ घुमण आयल नौजवाननि सां हादसा पेश आया आहिनि। हादसनि जे नतीजे में 3 ॼणा फौत थी विया आहिनि ऐं 17 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। ठटे ऐं भरपासे में तारीख़ी माॻ घुमण लाइ आयल नौजवाननि सां हादसा पेश थिया आहिनि, जंहिं जे नतीजे में 3 ॼणा फौत थिया आहिनि ऐं 17 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। झिरक वेझो वेंझे टकर में हैदराबाद वासी नौजवान अली गुजराती फौत थियो, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी बि थिया। घारो वेझो कोस्टल हाईवे ते अणॼातल गाॾीअ जे टकर में कराची वासी 2 नौजवान मोहम्मद सुमेर ऐं अरसलान फौत थी विया। ठटे ऐं भरपासे में तारीख़ी माॻ घुमण लाइ आयल नौजवाननि सां हादसा पेश आया आहिनि। 3 ॼणा फौत ऐं 17 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया, झिरक वेझो वेंझे टकर में हैदराबाद वासी नौजवान अली गुजराती फौत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थिया, जॾहिं त ॿिए पासे घारो वेझो कोस्टल हाईवे ते अणॼातल गाॾी जी टकर में कराची वासी 2 नौजवान मोहम्मद सुमेर ऐं अरसलान फौत थी विया। ठटे ऐं भरपासे में तारीख़ी माॻ घुमण लाइ आयल नौजवाननि सां हादसा पेश आया आहिनि। 3 ॼणा फौत थिया आहिनि, 17 ॼणा ज़ख़्मी थिया। झिरक वेझो वेंझे टकर में हैदराबाद वासी नौजवान अली गुजराती फौत थी वियो ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। गॾोगॾु घारे वेझो कोस्टल हाईवे ते अणॼातल गाॾीअ जे टकर में कराची वासी 2 नौजवान मोहम्मद सुमेर ऐं अरसलान फौत थी विया। अपडेट लाइ राब्तो कयो आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब बिरोही सां। जी महबूब, छा अपडेट्स आहिनि? जी, ठटे जे रोड रस्तनि ते अॼु सुबुह खां वठी मोकल हुजण जे करे शब बरात जे मौक़े ते कराची ऐं हैदराबाद मां मुख़्तलिफ़ जेके बाइक सवार जेके मोटरसाइकिल सवार आयल आहिनि, उन्हनि जी तमामु घणी रश ऐं स्पीड में हलाइण जे करे मुख़्तलिफ़ हंधनि ते केतिरा ई हादसा पेश आया आहिनि, जंहिंजे नतीजे में फौतियुनि जो अंग वधीक तेज़ थी वियो आहे, जॾहिं त 17 खां मथे जेके नौजवान मुख़्तलिफ़ रोड हादसनि में मोटरसाइकिल सवार जेके आहिनि ज़ख़्मी थिया आहिनि, जंहिंमें कोस्टल हाईवे ते हादसो पेश आयो, जंहिंमें अरसलान ऐं सुमेर उहे 2 ॼणा फौत थी विया ऐं उन सां गॾु टई नौजवान मुख़्तलिफ़ मोड़नि ते ज़ख़्मी थिया आहिनि। थोरी देरि अॻु में झिरक वटि हिकु हादसो पेश आयो, जंहिंमें हिकु गाॾी जे टकर में जेके मोटरसाइकिल सवार हुआ हैदराबाद वासी 3 ॼणा उहे ज़ख़्मी थी पिया हुआ, पर उन्हनि मां हिकु नौजवान जेको आहे हैदराबाद में ईंदे उहो फौत थी वियो आहे, जंहिंखां पोइ उन्हनि जे फौतियुनि जो अंग वधीक तेज़ थी वियो आहे। मजबूरी तौर ते 3 फौत ऐं मुख़्तलिफ़ रोड हादसनि में जेके मुख़्तलिफ़ रोडनि ते जेके 17 नौजवान जेके आहिनि ज़ख़्मी थिया आहिनि, जिन मां 2 ॼणनि जी हालत गंभीर जोगी ॿुधाई पई वञे ऐं वॾे अंग में मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां जेके मोटरसाइकिल सवार जेके आहिनि ठटे जे रोड रस्तनि ते रीडिंग कंदे राति खां वठी अॼु सॼो ॾींहुं नज़र ईंदा रहिया आहिनि, पर ठटे जी ट्रैफिक पुलिस ऐं मक़ामी पुलिस जेका आहे उनजो को किरदारु साम्हूं न आयो आहे, जंहिं करे रोड हादसनि में 3 इंसानी जायूं ज़ाया थी चुकियूं आहिनि, केतिरा ई माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। जी महबूब बिरोही, तफ़सील लाइ महिरबानी। नाज़रीन, छुल मां अपडेट कंदासीं।